वडे आवाज जो सुभान अल्लाह हेड़ी हार मुडे उमर से रस्ते ते मिलियो के उम्मे हबीबा अम्मा काडे उम्मे हबीबा दी जे उमर साईं मोकलनिया वया थी अबे अम्मा जे घर कंडे कंडे हेरे यार अबे अम्मा जे घर थी वना सुनो उमर तो ने अम्मा रस्ते ते मानू वेठा बता इंगे वने आगुर मानू खणी जवन मोहम्मद जी कार पे वने मोहम्मद जी इज्जत पे वने ओ मजी अम्मा बाप जे तरफ आगुर तो बर्दाश्त करे तो सका पर जे का आगुर हुजूर जे इज्जत तरफ खजे मा उमर बर्दाश्त न थो करे सका डाडे जो सुभान अल्लाह अरे कादियानी काफर नबी जे नबूत आंगुरी उभ्यों कन ए आंगुरी कटींदा क्या तकबीर रसूल जा मुस्तaqil ते कादाली बेगरत ते कादाली लांतीरत ते कादाली सुवरत ते सहाबा जे दुश्मन ते कन्ने मुड़े अल्लाह अकबर आगुर जी के कादियानी मुझे साईं जी इज्जत दे रखन नबूत दे कोई कटींदा सिया ता सिर्फ एकरी कुर्बानी दियो उमर उम्मे हबीबा साईं के पोते मुटायो तो मता के आंगुर खड़े इन जी माना तो उमर गैरती हो न है उमर गैरती हो उमर वण सीधा लफ्ज चवा ठारे वारा बुद्धिशल लफ्ज चन्नू रहे न रहे उमर जो नालो जेड़े तेड़े के कोन वणंदो उमर गैरत मंदन के वणंदो नारा तकबीर नगर नगर उमर उमर नगर नगर नारा तकबीर शान सहाबा अज़मत सहाबा नारे जो सुभान अल्लाह अकबर अल्लाह उमर ते एकड़ो शेर लिखियो तम वडे आवाज सा अजु लगो नारो मके में उमर जे ईमान जो बाजी शरीफ रसाम सुभान अल्लाह जो वडे आवाज अजु लगो नारो मके में उमर जे ईमान जो कुल कुफर जो भोरा भोरा कुल कुफर जो भोरा भोरा कद भगो शैतान जो अजु लगो नारो मके में उमर जे ईमान जो दारे अरकम में हली आयो उमर सुनो जवान मुस्तफा मुखे पढ़ायो पाक कलमो ऐं कुरान वडे आवाज उमर उमर अज अल्लाह अकबर जो नारो अमा सा सब ता हणो उमर जे सदके अल्लाह अकबर जो नारो पेरी मक्के में बैतुल्लाह जे दर ते मीर उमर हणायो वडे आवाज चौद उमर उमर हो उमर गैरतमंद होयो उमर मर्द होयो उमर जुर्रत वारो होयो कंधार होयो कंध जो कदावर सिंगल बाडी उमर जी अख वडी मथे ते पटको पेट पुठी सा लगल गोदड़ी वधी पई हजरत उमर के शादी चादर कुल्हे ते 17 11 जतियूं लगियूं पयूं हेडी हारे मुंहिंजे हथन में लठा पटके वारो हाकिम दाढ़ी वारो हाकिम जिते अचे पियो उते सम्यो रहे कदे त वण जे टारी खे झले पियो चे काश उमर वण जी टारी हुजे अल्लाह कुराड़ो थियो हेडे 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 कुराड़ो थियो कुराड़ो थियो हरद उमर हेडे हर मुनी हरद उमर जे भर में भी मानू था चवन उमर हान झोनू थी वे हान पोड़ो थी वे उमर बुधण वियो
दिसण भी झको थी वियो आहे हाणे पेर बि पंध खां जवाब पिया ॾियनि उमर इंसाफ जे बारे में छा थो चवीं अब्दुल बाबत छा थो चवीं अब्बा थोरो ॾाढे ॻाल्हाए पुट मूं सम्झो कोन उमर पोड़ो थी वियो ऐं इंसाफ जे बारे में छा थो चवीं अल्लाह किताब लिखनि था उन वक़्त जिन उमर खां सवाल कयो त उमर पोड़ो थी वे अब्दुल बाबत छा थो चवीं कुरान में बि उमर मीर जवानीअ जा जोहर पियो ॾेखारे जे मां पोड़ो आहियां मुंहिंजो इंसाफ पोड़ो कोन्हे मां कुराड़ो आहियां मुंहिंजो अदल कुराड़ो कोन्हे रब्बे मुहम्मद जो कसम अॼु बि मां उमर दावा थो कयां कुआरी न्याणीअ खे सोन जो खारो मथे ते रखो अकेली मदीने खां निकिरे यमन जे शहर हीरे जो सफ़र करे माण्हू त पंहिंजी जात कुतो जानवर न्याणीअ मूंखे खणी निहारे उमर उहिदे तां इस्तीफ़ा ॾी नारे तकबीर शान उमर फारूक शान उमर फारूक जे दुश्मनन ते ॾाढे जो सुभान अल्लाह हेॾे हरे मुंडे भणा इल्म आहे कोन बेपोच माण्हू वतन अबू बकर खे गारियूं ॾींदा मीर उमर खे गारियूं ॾींदा उस्मान साईं खे गारियूं ॾींदा चरिया थिया आहियो छा तुंहिंजे गारनि ॾियण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो सहाबी कल्ह बि जन्नती सहाबी अॼु बि जन्नती ऐं सुता किथे पिया आहिनि चवड़े आवाज़ बुलंद आवाज़ सुता किथे पिया अच त दलील ॾियाए मां बैन बैती व मिंबरी रौज़तुन मिन रियादिल जन्नत मुंहिंजे साईं फरमायो मुंहिंजे मंबर ऐं घर जे विच वारी या रियाज़ुल जन्नत जन्नत जे बाग नो बाग आहे हुजूर हेॾे ॾियारे मुंडे जन्नत में आरामी आहे त ॿई यार बि गॾु आरामी जेके जहिड़े जिन खे हुजूर जहिड़े जन्नत जी बिशा अशराम बशरा सह साहबी चारी में आहिनि कोन्हे मुल्ला कावड़े जन मुल्ला तो जड़ा बेअकुल कोने मुल्लन सां न कर मुल्ला थी रुक जचना चबींदे डंत भजंदई असा अबू बकर के गारियूं न्यू हेडे हेडे निहार असा उमर के गारियूं न्यू उस्मान के गारियूं न्यू मुल्ला चिड़न अली के गारियूं ॾियन इमाम ज़ैनुल आबिदीन के गारियूं ॾियन अल्लाह जी असा हेॾे हर मुंडे अबू बकर के पंहिंजो इमाम था मञो मीर उमर के पंहिंजो इमाम था मञो उस्मान साईं के जी इमाम था मञो मौला अली के इमाम ज़ैनुल आबिदीन के भी सी पंहिंजो इमाम था मञो वॾे आवाज़ हर बुद्ध कुरान का मथे को मौलवी आहे कुरान का मथे को आलिम आहे कुरान का मथे को मुफ्ती आहे हिन का मथे को काजी आहे कुरान का मथे को जज आहे ॿुधो न इंसारे वारो कुरान जो फैसलो कुरान जी फतवा कुरान सहाबा जे बारे में छा थो चवी अबा कुरान का पुछा ॾाढे ॻाल्हि आहे हर बुद्ध अल्लाह जो कुरान तर अल्लाह जो कुरान थो चए कंहिंजे बारे में यार एकड़ो बियो ॻाल्हाए तो बेने गला केड़ो वासुल ॾिनो अथव समझो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां अल्लाह जो कुरान अथई कंहिंजे बारे में थो ॻाल्हाए सहाबा जे बारे में फरमातो वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का अञा ॾाढे जो सुभान अल्लाह ओ तुंहिंजी त कुरान तोखे त कुरान धूड़ करे छॾियो सहाबा जा दुश्मन तोखे कुरान धूड़ करे छॾियो फैसलो कुरान करे छॾियो वॾे आवाज़ ईमान आंदो वल्लज़ीन आमनू ईमान आंदो वहाजरू हिजरत कयूं वजाहदू जहाद कयूं हे
कुरान तो जे हिकड़ा मुहाजिर बे अंसार जिन लगे जिय में जाय नहीं बिनी जमातुल्लाह कुरान तो जे उलाइका हुमुल मुमिनून हक्का अञा वडे आवाज सां अब कुरान जो फैसलो आहे हाणे मौलवी के बि छॾ कुरान के तो मन कुरान फैसलो ॾेई छॾियो त हक़ ते कामयाबन अब कुरान फैसलो ॾिनो हाणे ॿुध नबीअ खां फैसलो कंहिंजे बारे में ॾाढे ॻाल्हि सहाबा जे बारे में वजह से फरमायो फमन अहब्बहुम फबी हुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबी बुग़दी अबगदहुम जिन मुझे सहाबा सां प्यार कयो ॼण मां मोहम्मद सां कयूं जिन मुझे सहाबा सां बुग़्ज़ रखियो ॼण मां मोहम्मद सां रखियो हाणे ॿुधो नबी जी फतवा ॿुधव न कुरान जो फैसलो ॿुधी हाणे ॿुध अच त तोखे मुझे मुर्शिद शाह अब्दुल लतीफ जी सहाबा जे बारे में फतवा ॿुधाए शाह साईं छा थो जे सहाबा जे बारे में ॾाढे ॾाढे वॾे आवाज़ हेॾे हाल विधाई तो जे जोड़े जोड़ जहान जी जड़े पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदारी सरदार सुहे साबन सत में मस्जिद मणिया दार ये चारई चंगा जोदार हो है कांदा हबीब सी पर भिटाई ठारे वाला को न समझा थारे वाला था क्यों त चारई चिट्टा कर चारई बेटाई तो जे अवल अदीबन क्यों इज़ो हमा फलगार गार में केरो कहीं चयो कुरान फैसलो कयो बेटाई यही गल तो करे ना अवल अदीबन काम ना पर अबू बकर के बेटाई ने अवल को चाहे ना मना फांसी है उन्हें जिन्नन मा जगह गलत तो कया हाल बुद्ध अवल अदीबन क्यों इज़ो हमा फलगार बियो आदिल सीनरवार अदालत के मिली त्यो जिन्नूरेन ज़हूरेन दुरे बदी दस्तार चौथे कोट खैबर जो फतह कयो निर्वार चारई चंगा चौदार हुआ हिकांदा हबीब अब फतवा के नहीं बेटाई के नहीं ना कुरान की फतवा बुधई ना नबी जी फतवा बुधई बेटाई जी बुधई हान बुध हल त भला रानी परवारे खां फतवा वठी ॾियां सजल साईं खां वॾे आवाज़ कंहिंजे बारे में ॾाढे ॾाढे जो चो यारानो नहीं मनेदा मुफलिस ते मफऊल रहेगा अरे आवाज गाल में सजी हा करती एक अल्लाह तेनू में डरती ॾाढे नचे जा सुभान अल्लाह अञा वॾे आवाज हिसाब जी कुरान तारीफ तो करे फरमा दो साबिकून अल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार अञा ॾाढे जो सुभान अल्लाह भाई ॿई त खणी जो सुभान अल्लाह जिनके कुरान वणे हथ खणी जो सुभान माशाअल्लाह माशाअल्लाह शान मुस्तफा अजमत मुस्तफा शान अबू बकर सिद्दीक शान अबू बकर सिद्दीक ॾाढे जो सुभान अल्लाह